जी अस्सलाम वालेकुम दोस्तों। जीअं त दोस्तों मां शाइर सनाउल्लाह बलोच। जी दोस्तों, इंशाअल्लाह कुझु ॾींहंनि जे अंदरि जतोई महर तकरार जो जेको आहे त फ़ैसिलो थियणु वञे पियो ऐं इंशाअल्लाह तारीख़ बि मुक़ररु थींदी। सो मां जतोई महर बिरादर ॿिन्ही धुरनि खे अर्ज़ु कंदुमि, ख़ुदारा पंहिंजे जवाननि ते पंहिंजो पाण ते रहम कयो। ॾिसो न, जहिड़े में कुझु न रखियो। अव्हां हिन वक़्त ताईं केतिरा पंहिंजा जवान मारे चुका आहियो, केतिरा तव्हां पंहिंजा जवान क़ुर्बान कराए चुका आहियो। तव्हां पंजाब खे ॾिसो, पंजाब में इहो जहिड़ो बिल्कुलु बि न आहे। हिते असांजे सिंध में आम जाम थी वियो आहे, असांजा मज़लूम भाइर मरनि था पिया, असांजा सौट मरनि था पिया, असांजा चाचा मरनि था पिया, किन वीचारनि जा पीउ इन जहिड़े में मरनि था पिया। कुझु बेगुनाह माण्हू आहिनि, असां उन में कुझु माण्हू मुलवस बि आहिनि। कुझु माण्हुनि जे करे ग़रीब पाप मज़लूम जेके वीचारा मज़ूरी करे पंहिंजो पेट पालनि था पिया, उहे बि न जहिड़े में अची था वञनि पिया। सो महिरबानी करे मां जतोई बिरादर, महर बिरादर ॿिन्ही धुरनि खे अर्ज़ु कंदुमि, सो महिरबानी करे जहिड़े खे ख़तमु कयो, जहिड़े में कुझु न रखियो आहे। अव्हां ॾिसो, जेके जहिड़े में तव्हांजा भाइर मरी विया आहिनि, तव्हांजा सौट मरी विया आहिनि, तव्हांजा रिश्तेदार मरी विया आहिनि, उन्हनि जा जेके पोयां बचा आहिनि केॾो दरपदर आहिनि। यार अॼोके दौर में पंहिंजो घर हलाइणु केॾो मुश्किल आहे। ॾिसो न, घर जे लाइ माण्हू केॾो परेशान आहे, हिकु वेलो मानी खाइण जे लाइ इंसानु केॾो परेशान आहे। अॼु को कंहिंखे ॾिए थो पियो, चाहे महर हुजे चाहे जतोई हुजे, हर हिकु इंसानु आहे। ॾिसो न, हर हिक जा बच्चा केॾा परेशान आहिनि। सो ख़ुदारा मां इहो तव्हांखे वरी बि अर्ज़ु कंदुमि त पंहिंजो पाण ते रहम कयो, पंहिंजे बचनि ते रहम कयो, पंहिंजे भाइनि ते रहम कयो, पंहिंजे सौटनि ते रहम कयो, जहिड़ो ख़तमु कयो, जहिड़े में कुझु न रहियो। इहे ज़मीन आहे, इहे मिल्कियतां, इहा अना, इहा शोहरत, इहा ज़िद इते पई हूंदी। सो जहिड़े में कुझु कंहिंखे बि हासिलु कुझु कोन थियो आहे, जहिड़े में हमेशह नुक़सानु ई थियो आहे। तव्हां ॾिसो न, तव्हां पंहिंजो जहिड़े में जानी बि नुक़सानु कयो था पिया, माली बि नुक़सानु कयो था पिया। ॿई धुरियूं, जतोई हुजे चाहे महर हुजे, ॿई धुरियूं तव्हां पंहिंजो जानी बि नुक़सानु कयो था पिया, माली बि नुक़सानु कयो था पिया। सो महिरबानी करे, प्लीज़ महिरबानी करे ख़ुदारा पंहिंजो पाण ते रहम कयो, पंहिंजे बचनि ते रहम कयो। सो जहिड़े में हथु कढो, कुझु बि कोन रखियो आहे। पंहिंजे पाण खे, पंहिंजी औलाद खे सुठी तरबियत ॾियो, पंहिंजी औलाद खे पढ़ायो। ॾिसो, तव्हां शहरनि में निकिरी अचो या तव्हां कंहिं कारोबार में निकिरी अचो, धंधनि में निकिरी अचो, त उन में हर शइ तरक़ी बि आहे ऐं जहिड़े में कुझु बि न रखियो आहे थियो। सो महिरबानी करे मां वरी बि ॿिन्ही धुरनि खे अर्ज़ु कंदुमि, ख़ुदारा जहिड़े खे बंदि कयो, जहिड़े खे ख़तमु कयो। सो महिरबानी करे मुंहिंजो दोस्तनि खे अर्ज़ु आहे कि मुंहिंजो वीडियो शेयर कयो हुजे, जतोइनि ते बि पुॼे, महरनि ते बि पुॼे, त पंहिंजो सोचां तब्दील कयो, पंहिंजो सोचां तब्दील कयो, पंहिंजो क़ौमनि में तरक़ी आणियो, पंहिंजे बचनि खे पढ़ायो, पंहिंजे ॻोठ आबाद कयो, पंहिंजा स्कूल आबाद कयो, पंहिंजो पाण खे आबाद कयो, जहिड़ी नफ़रत में कुझु न रखियो आहे। भाइर थी पाण में गुज़ारियो, सभु मुस्लमान असां भाइर आहियूं, जहिड़े में कुझु न रखियो आहे। 4 ॾींहंनि जी ज़िंदगी आहे, को ख़बर न आहे केतिरा ॾींहं आहे, को केतिरा ॾींहं आहे। सो महिरबानी करे पंहिंजो नुक़सानु न कयो, पंहिंजा जवान बि न मारायो, पंहिंजो जानी माली बि नुक़सानु न कयो। महिरबानी इन वीडियो खे वधि में वधि शेयर कयो, जीअं जतोई बिरादर हुजे, महर बिरादर हुजे, सो उन्हनि ते पुॼे। महिरबानी करे उहो पंहिंजी अकुल खां कमु वठनि। महिरबानी।